एक्सीडेंट एनालिस्ट रिसर्च सेंटर आहे, इन जे बारे में ज़रूरु मां ॼाणणु चाहियां थी त छा कमु उते थी रहियो आहे, कीअं बिकॉज़ अॼु बि असां वटि खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन इदारे जूं जेके सेक्रीफाइसिस आहिनि इन जे बारे में नथो ॼाणे। हिन इदारे जंहिं तरीक़े सां, जंहिं ख़ूबसूरती सां ऐं जंहिं तरीक़े सां माण्हुनि खे अवेयर करे रहियो आहे उन जे बारे में नथो ॼाणे। थोरो सो हिन इदारे जे बारे में चाहींदमि त असांजे नाज़रीन ताईं अवेयरनेस पहुचाए सघूं। मैं ॾाढी सुठी ॻाल्हि कई। असल में छा आहे त असां सम्झणु ऐं ॿुधणु नथा चाहियूं। शायदि असां उन इरा में आहियूं जिते सम्झूं था त असां वटि मोबाइल आहे, इन में सभु कुझु अचे थो, असांखे सभु ख़बर आहे। पर ज़िंदगी अलाह जी तरफ़ां हिकिड़ी वॾी नेमत आहे। उनखे कंहिं बि नंढड़ी ग़फ़लत ऐं लापरवाही जे करे या कंहिं सुस्ती जे करे या अणॼाणाई में तव्हां घणो नुक़सानु ॾेई सघो था। असांजो जेको सेक्शन आहे उहो IG सिंध साहिब जे जेका विजन आहे उन तहत असां कमु कंदा आहियूं त सॼी सूबे में रोड हादसा छो था थियनि, उनजो सबबु, उनजा सबबु कहिड़ा आहिनि ऐं असां उनखे कीअं बचाए सघूं था। मिसाल जे तौर ते असां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ कॉलेजिस में वेंदा आहियूं, जेके असांजा टारगेटेड ऑडियंस आहिनि, मतिलबु उहे ॿार जेके जिन जी हाणे उमिरि आहे मोटरसाइकिल या गाॾी हलाइण जी, असां उनखे रोड सेफ्टी ऐं रोड सेंस जे बारे में अवेयर कंदा आहियूं त तव्हांजी कहिड़ी शयुनि जे करे तव्हांजी ज़िंदगी बची सघे थी। जीअं आफ्ताब भाई चयो त तव्हांजा प्रोफेशन्स आहिनि त तव्हांजा वालदेन जा ख़्वाब तव्हां सां जुड़ियल हूंदा आहिनि। हिकिड़ी माउ ख़्वाबु ॾिसंदी आहे त मुंहिंजो पुटु वॾो माण्हू थींदो, मशहूरु माण्हू थींदो, कामयाबु माण्हू थींदो, पर उनजी माउ जा ऐं पीउ जा ख़्वाब, उन भेण जा ख़्वाब त ॾिसंदी आहे त मुंहिंजो भाउ घोटु थींदो, त उनजो भाउ मोटरसाइकिल तेज़ रफ़्तारी सां ग़लति तरीक़े सां हलाए उन्हनि जा ख़्वाब चिकनाचूर करे छॾींदो। तव्हांजे तवसु सां ॿुधाईंदा हलूं, हीअ गाॾियुनि जो टकराव कोन हूंदो आहे, हीअ ज़िंदगियुनि जो टकराव थिए थो। प्लीज़, ज़िंदगियुनि जो टकराव थिए थो। ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजी औलाद आहे, तव्हांखे ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी पियो, या त तव्हांजी जान हली वई, या तव्हां अपाहज थी वियो, माज़ूर थी वियो, तव्हां सम्झो था त पुठियनि जे लाइ केॾो हिकिड़ो फिनेंशियल बर्डन थिए थो। गॾोगॾु खोड़ शयूं तहस नहस थी वञनि। ॿार स्कूल मां कढी माण्हू रोके था छॾनि त भई हाणे पैसा कोन्हनि, या हज़ार शयूं थियनि थियूं। महिरबानी कयो, सिखो। असां सदाईं चवंदा आहियूं त जेके सरकार जे तरफ़ां कानून आहिनि उहो तव्हांजी भले जे लाइ, तव्हांजी ज़िंदगी बचाव जे लाइ आहिनि। इन में कहिड़ी रॉकेट साइंस आहे त मुंहिंजो ॿारु साईं आहे 13-14 सालनि जो, शानदार गाॾी हलाए, अदा हलाए ॾेखारीसि, चाचे खे गाॾी हलाए ॾेखारीसि। भई बिल्कुलु हू ॿार खे रोड जे मुतलिक़ जेके बहितर फ़ैसिले करण जी सलाहियत हुजणु खपे रोड ते, उहा हुन वटि कोन हूंदी आहे अनफॉर्चुनेटली। या हुन वटि जजमेंट पावर न हूंदो आहे त भई मां हितां कीअं कढंदमि, किथां वेंदमि, ॿार वटि कोन्हे को। पर तव्हांजी होशियुनि जे करे उहो ॿारु ओॾीमहिल त खणी बहितर नमूने सां हलाए बि जेकॾहिं वेंदो, जेॾीमहिल तव्हां न हूंदव पोइ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हा न। अच्छा, असां वटि आम ट्रेंड आहे, अदा छॾी थकिजी टुटिजी आहियो, हेॾो सफ़र करियां, हाणे अबा छा कबे, घरवारी चवंदसि बाबा हाणे ॾिठई धाणा बि कोन्हनि खे, ॾही बि खुटल आहे ऐं नान बि कोन्हनि खे, अबा छोकिरा वटि जल्दी वञे, मोटरसाइकिल खणी वञ, इहे वञी साम्हूं चौक तां वठी था। छो भई तव्हां पंहिंजी औलाद खे छो था इनकरेज कयो पाण हथ वठी त बाबा वञी चौक तां वठी आहे, हलो अॼु चौक तां वठी बि आयो, जॾहिं तव्हां ऑफिस वेंदो या गाॾी बीठल आहे, कंहिं दोस्त जी गाॾी खणी, उहो त अलाए किथे बीठो हूंदो, ऐं तव्हां हुनजो इंतज़ारु कंदा, ऐं ख़ुदा न ख़ास्ता वञे पंहिंजी टंगुनि ते मोटे एम्बुलेंस में। औलाद वॾी नेमत आहे, ईमानदारी थो ॿुधायां। उन्हनि खां पुछो जिन वटि औलाद कोन्हे का। मां तव्हांजे तवसु सां ॾिसंदड़नि खे अर्ज़ु कंदुसि, गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे ॿारनि खे, ख़ासि तौर ते जेके नौजवान, उनखे बराए महिरबानी प्रॉपर किट करे। तव्हां हुन वटि हेलमेट कोन्हे त हेलमेट भलो वठी ॾियोसि, भलो हेलमेट वठी ॾियोसि। मोबाइल बिला शक सस्ती वठी ॾिजोसि, हेलमेट भलो वठी ॾियोसि, हुनजो मथो बचाए छॾींदो, हुनजी जान बचाए छॾींदो। त हुनजी बाइक ते जेकॾहिं साइड व्यू मिरर्स ऐं बैक व्यू मिरर्स लॻनि त बिल्कुलु लॻाराए ॾियोसि, बाबा हेलमेट खां पोइ इहे तोखे लॻाइणा आहिनि, छो त रियर विजन तुंहिंजो नेक ब्लॉक जे करे ख़तमु थी वेंदो। ऐं
वधि में वधी आहे त बराए महिरबानी रोड ते जेके हलो था जी, हाणे त जी। ईअं ट्रेंड आहे त ॿ मोटरसाइकिलूं वञनि थियूं, 2 मोटरसाइकिलूं टकराइजनि थियूं ऐं ॿिन्ही जी डेथ थी वञे। भई कॾहिं ईअं न थियो आहे। तव्हां रोड ते हलो था, हाणे त तव्हां ॾिठो हूंदो न त घेर वारी शलवार पाए ऐं गॾोगॾु टिकटॉक ठाहींदो हूंदो या वीडियो ठाहींदो हूंदो। यस यस, इन जे करे बि एक्सीडेंट थी रहिया आहिनि, बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि। ऐं इवन मां त ॾिठो आहे त असां वटि असां ठीकु आहे, असां काफ़ियुनि जॻहियुनि ते असां रूल्स फॉलो कोन कंदा आहियूं, इहा हिकु हक़ीक़त आहे जेका असांखे एक्सेप्ट करणु खपे। बट स्पेसिफिकली जेके ट्रैफिक रूल्स आहिनि, इहे त ख़बर न आहे छो असांखे ईअं लॻंदो आहे त दुनिया जी सभिनी खां वॾी फिज़ूल शइ आहे। असां न सिग्नल खे फॉलो कंदा आहियूं, असां न ओवरटेकिंग ट्रैक्स खे फॉलो कंदा आहियूं, असां न स्पीड लिमिट्स खे फॉलो कंदा आहियूं। असां सिर्फ़ु पंहिंजे धुन में, असांखे सिर्फ़ु इहा ख़बर हूंदी आहे त गाॾी जी ब्रेक असांखे ख़बर आहे गाॾी स्टार्ट किथां थींदी, ब्रेक किथे लॻंदी, त असांखे सभु कुझु ख़बर आहे। पर इहे ई ग़फ़लतूं आम माण्हुनि जूं जानूं वठी छॾंदियूं आहिनि।